अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में राजधानी टाइम प्रोग्राम से गॾु हाज़िर आहियां था राजड़। नानी असां पंहिंजा जो कि हिन प्रोग्राम में बि ॻाल्हाईंदासूं सिंध जे इशूज़ ते ऐं मूंसां गॾु आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सेनेटर मोहतरमा ससुई पलीजो साहिबा। अदी तव्हांखे भलीकार चऊं था असांजे प्रोग्राम में, तव्हां इस्लामाबाद में पहिरीं भेरा आया आहियो। ॻाल्हाईंदा तो सभिनी खां वॾो इशू त अॼुकल्ह आदमशुमारी वारो हले पियो, पर ओवरऑल जेकॾहिं ॾिसिजे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो 9 साल आहे सिंध में इक़्तिदार में। सिंध जे माण्हुनि खे जेके उमेदूं हुयूं पाकिस्तान पीपल्स पार्टी में, उन्हनि उमेदुनि ते तव्हां छा था सम्झो, केतिरे हद ताईं पूरी लथी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी? उन ते त सिंध गवर्नमेंट जे को नुमाइंदो या तर्जुमान वधीक बहितर माना ॿुधाए सघे थो त कहिड़े डिपार्टमेंट्स या कहिड़े तरीक़े सां ओवरऑल जेको आहे शयूं थियूं आहिनि। आउं सम्झां थी त काफ़ी शयुनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी बहितरी आंदी आहे ऐं अञा प्रोसेस में काफ़ी शयूं आहिनि ऐं अञा बि, छो त हिकिड़ो मुतवातिर सिस्टम पाकिस्तान में बि जमहूरी न रहियो आहे ऐं ख़ासि करे जेकॾहिं का अमृत जो दौर बि रहियो आहे त पंजाब में असां ॾिठो आहे त जेके वज़ीर अलाए आया त उहो भले अमृत ई उन पैदावार हुजनि, पर उन्हनि पंहिंजे सूबे खे अची उहो कयो। असांखे मुआशी ऐं हिकिड़ी सियासी महारत मिली ऐं उहो जेको बि अरसो अमृती दौर रहिया, उनखां पोइ बि जेके रहिया वज़ीर अज़म त उन्हनि हमेशह सिंध में जेको आहे पंहिंजी मनमानियूं कयूं। ऐं आउं सम्झां थी त पीपल्स पार्टी खे पहिरियों दफ़ो गुज़िरियल टेन्योर में मौक़ो मिलियो पूरा 5 साल पूरो करण जो। उन में बि असांखे सभिनी खे कोएलिशन में गॾु खणी हलणो पियो, छाजे करे हिकिड़ो त दहशतगर्दी जे हवाले सां जेका ऑपरेशन्स वॾा हलिया पिया 5 खां 6 पीपल्स पार्टी जे दौर में विढ़िया विया, उन में इंटरनल डिस्प्लेसमेंट वारो इशू इलाही हो ऐं सिंध ते उनजो बोझ बि रहियो, आबादी खां वठी ॿियनि मामलनि जो। त उहे जेके इलाही शयूं जेके असीं ओॾी महिल चाहियूं हा त माना हिकिड़ी डायरेक्शन में हिकिड़ी हिन में हुजनि हा, पर असांखे करिणो पियो ॿियूं मुख़्तलिफ़ शयूं ॾिसणियूं बि पियूं, ॿियूं त इलाही शयूं ज़ीरो खां शुरू करणियूं पियूं। पर बहरहाल साउथ एशिया जे ॿियनि जेको आहे मुल्कनि वांगुरु हिते बि मसइला रहिया आहिनि ऐं रोड इंफ्रास्ट्रक्चर ऐं ॿियनि कनेक्टिविटी खे पीपल्स पार्टी हमेशह कोशिशि कई आहे त उनखे बहितर बनाइजे। ऐं हींअर फेडरल गवर्नमेंट में तव्हां ॾिठो त इलाही शयूं जेके हिन जी ज़िम्मेदारी हुई NHA खां वठी ॿिया जेके वॾा प्रोजेक्ट्स हुआ उन्हनि में ओतिरा सीरियस न आहिनि, इलाही स्कीमूं वॾियूं कढियूं हुयूं ऐं पोइ CM सिंध जेको अची हिते उन पंहिंजो केस रखियो ऐं कोशिशि कई त जेको आहे हिते बजट में सिंध जी एलोकेशन थिए, पर ओड़ी न थी सघी जेड़ी थी आहे। बाक़ी जेको NFC नओं कोन आयो आहे, पुराणे NFC तहत हलूं था पिया, उन में बि कटौतियूं कयूं वयूं ऐं तव्हां हिन शइ में अङनि खण में माहिर आहियो ऐं अवां जा प्रोग्राम ॾिसंदी रहंदी आहियां ऐं सिंध TV ख़ासि तौर ते फोकस कंदी रही आहे। त उहे शयूं पंहिंजे लिहाज़ खां गवर्नेंस जे हवाले सां इम्प्रूवमेंट जी गुंजाइश रहे थी। ज़ाहिरी ॻाल्हि आहे न फ़क़ति पॉलिटिकल उहा विल ऐं दिलि खपे थी, पर ब्यूरोक्रेसी जा बि इशूज़ रहनि था। असां ॾिठो गुज़िरियल गवर्नमेंट में त फेडरल गवर्नमेंट में इलाही शयूं अहिड़ियूं हुयूं त पार्टी जे माण्हुनि ऐं अॻुवाणनि या मिनिस्टर्स हिकिड़ियूं डायरेक्टिव ॾिना पे, हेठां उनखे इंगाए कोशिशि कई हुई त रिज़ल्ट ओरिएंटेड शयूं न थियूं वञनि। उहा हिकिड़ी माइंड सेट सां ब्यूरोक्रेसी वेठी आहे। पर बहरहाल जेका ज़िम्मेदारी थिए थी कंहिं बि उन मथे अथॉरिटी वेठी आहे, उनखे इम्प्रूवमेंट जी जेका गुंजाइश आहे उन गुंजाइश खे पूरो करणु खपे। 5 साल तव्हां ज़ाहिर रहियो, हुकूमत बि हुई तव्हांजी, उते जेको रोल तव्हांजो हो हिकिड़ो बिल्कुलु डिफरेंट हो। हाणे हिते सेनेट में ज़ाहिर आहे विफ़ाक़ जी हिकिड़ी अलामत आहे सेनेट, ऐं उहो अकेलो फोरम आहे जिते नंढियूं जेके वहदतूं आहिनि उन्हनि जे हक़नि जो तहफ़ुज़ थी सघे थो। सेनेट में ओवरऑल एक्सपीरियंस हिन वक़्त ताईं तव्हांजो कीअं रहियो आहे? दादा सेनेट में हिकिड़ो एज़ाज़ आहे, मेंबर ऐं एज जे लिहाज़ खां जूनियर आहियूं, मेजॉरिटी जेके सीनियर्स 60+ आहिनि मेजॉरिटी, पर पोइ वरी मुख़्तलिफ़ ॿिया बि आया आहिनि, कुझु वकील आहिनि, कुझु ॿियनि शोबनि सां तालुक़ु आहे, पर घणो करे मथे तबिके सां बि आहिनि, बिज़नेसमैन आहिनि इलाही। असां वटि ॿियनि सूबनि मां पंजाबी ॻाल्हाईंदड़ पख्तून बलोची सभिनी जी नुमाइंदगी आहे। सिंध मां वरी ईअं आहे जो शहरी आबादी जी नुमाइंदगी बि आहे, उन में असांखे बि ॾियणी पए थी नेचुरली। पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंधी उर्दू सभिनी ॻाल्हाईंदा आहिनि। MQM टाइप जमायतूं उन्हनि बि वरी कराची मां ई नुमाइंदगी थिए थी, त असां त ॿोली खां बालातर थी कोशिशि, पर उन में वरी ॻाल्हि इहा थिए सिंधी जेके ॻाल्हाईंदड़ असीं आहियूं, पीपल्स पार्टी मौक़ो ॾिनो आहे, पर हिन वक़्तु सेनेट में जेके असीं कुझु आहियूं सिंधी ॻाल्हाईंदड़, त उन में कोशिशि इहा ई रहे थी त पंहिंजे सिंध जा इशूज़ जेके आहिनि उहे खणिजनि। ऐं मूंखे इन करे बि मज़ो आयो आहे
त जेको साम्हूं असांजो हेडमास्टर आहे, जेके हेडमास्टर चवनि था रज़ा रबानी साहिबु, मियां रज़ा रबानी साहिबु सेनेट चेयरमैन, उन्हनि जेको आहे इलाही हवालनि सां नवां प्रेसिडेंट क़ाइमु कया आहिनि, नयूं रवायतूं विधियूं आहिनि ऐं उन्हनि जी कोशिशि रही आहे त हीअ लेजिस्लेशन लाइ हिकिड़ो फोरम आहे कॉन्स्टिट्यूशनल, त उन ते अमल थियो वञे ऐं हिकिड़े टाइम ते जेको आहे उहे शयूं या उहो प्रोसेस आहे चाहे बिल जो हुजे या ॿिनि शयुनि जो अमल दरामद थिए। ऐं वॾे में वॾी रुकावट वसी ॾिसूं पिया हींअर 18th अमेंडमेंट में ख़ुदि फेडरल गवर्नमेंट पाण आहे ऐं उहा हिकिड़ी कमेटी ठहियल आहे। मिसाल थी ॾियां जीअं पार्लियामेंट जी, उहा सेनेट में मियां रज़ा रबानी साहिबु, छो त हुन सॼे हुनजो हुई सरवाण हो 18th अमेंडमेंट में, सभिनी पार्टियूं हुयूं, पोइ एजाज़ साहिबु जहिड़ा ॿिया माण्हू हुया, फरतुल बाबर साहिबु जहिड़ा गॾु हुआ, त उहो उनजी रूह खे सम्झे थो। उनजी इम्प्लीमेंटेशन लाइ कमेटी ठाही वई आहे त तव्हां ॾिठो हूंदो त असां हर सूबे में वञूं था, उतां रिकमेंडेशन्स ॾियूं था ऐं असांखे जितां जितां सलाह आई त उतां असां लेजिस्लेशन ओगरा जो बिल मूं आंदो पास करायो ऐं सभिनी जो कोन थी सघंदो। हाणे जेके बिल थियनि था पास, उहा मूंखे हिते बहस ते हिकिड़े नए मेंबर जे महसूसु थिए थो त नेशनल असेंबली वॾो हिकिड़ो बैरियर या हिकिड़ो रुकावट जो आहे। बिल असीं हितां पास करे महिनतूं करे कैबिनेट डिवीजन एस्टेब्लिशमेंट डिवीजन सां वरी कयूं था त रुकावट अची थी थिए। अलाए केतिरा बिल हींअर जेको बिल्कुलु सही ॻाल्हि आई आहे। त ओवरऑल ॾिसो, हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा 5 साल गुज़िरियल जेके हुआ उनमें ज़ाहिर करप्शन जा त इल्ज़ाम तमामु घणा लॻा, पर असां जेकॾहिं ॾिसूं आइनी लिहाज़ खां 18वीं आइनी तरमीम जी तव्हां ॻाल्हि कई, तमामु वॾी अचीवमेंट हुई। उनखां पोइ हिकिड़ो मुतफ़िक़ NFC अवार्ड आयो, न रुगो अवार्ड आयो पर उनजा जेके इंडिकेटर्स आहिनि उहे जेके पहिरीं रुगो पॉपुलेशन बेस्ड हुआ उहे चेंज थिया, उनमें रेवेन्यू बि अची वियो, डेवलपमेंट बि अची वई, पर हाणे NFC न पियो थिए, नंबर 1। नंबर 2 जेको तव्हां 18वीं आइनी तरमीम जी ॻाल्हि कई, उनजो बुनियादी जेको मक़सदु हो या जेको अमल हो जेको थियणो हो CCI जो सेक्रेटरीट थियणु। CCI जो अञा ताईं सेक्रेटरीट न आहे ठहियो, हीअ बुनियादु आहे वफ़ाक़ जो। उन ते तव्हां सेनेट में तमामु ॻाल्हायो आहे, ॿियनि सेनेटर्स बि बार बार इहो मामिलो उथारियो आहे, त हिन में रुकावट असुलु केरु आहे? पंजाब आहे, वफ़ाक़ आहे, यानी ज़िम्मेदार कंहिंखे था सम्झो? इहो वरनि खां वेठल हिकिड़ी ब्यूरोक्रेसी जेका आहे उहा बि आहे, पर जेकॾहिं पॉलिटिकल पार्टी में विल आहे, दिलि आहे। हाणे ॾिसो 18th अमेंडमेंट कंहिं कोन सोचियो हो त उहा यूनानिमसली पास थींदी, छो आइन में अञा जेको आहे मजाल न आहे त केरु करे सघे। बसि भुट्टो साहिबु कराए वियो, उनखां पोइ अची आमरनि उनखे काग़ज़ी टुकड़ो महज़ करण जी कोशिशि कई, बिगाड़ियो, उनखे रोंदियो, उनखे बहितर कोन कयो, उनजी असली रूह मारे छॾी। पर जॾहिं दिलि हुई त तव्हां ॾिठो त पीपल्स पार्टी गवर्नमेंट में उहा 18वीं तरमीम में फ़क़ति आई, पर सभिनी उनखे वोट कयो। उहा ॿी ॻाल्हि आहे त मुस्लिम लीग नून, मूंखे हाणे ईअं लॻंदो आहे त उन्हनि जो पहिरीं असली ख़्वाहिश जेका हुई त पहिरीं त चूंडनि में बि हिसो कोन वरितो, मोहतरमा साहिबाननि खे सम्झाई ॻाल्हि त बाबा इहो मैदान ख़ाली न छॾिणो, कॉन्स्टिट्यूशनल हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे, पार्लियामेंट जी अहमियत आहे। पर हीउ जेको टियों भेरो वज़ीर अज़म थियण जो जेका ॿार हो कॉन्स्टिट्यूशनल, उहो उनखे हटाइण लाइ छा त हिननि चयो त हिन खां सुनहरो मौक़ो कोन ईंदो, न त हू मियां नवाज़ शरीफ़ कॾहिं बि वज़ीर अज़म कोन थी सघंदा। हुनखे सिंध जो थोराइतो हुअणु खपे, सिंध जी लीडरशिप जो, छा जेके सिंध जी बेस्ट लीडरशिप आहे पीपल्स पार्टी, ऐं सभिनी गॾिजी जेको आहे उहो आसिफ अली ज़रदारी साहिबु ते माण्हू ॿियूं तनक़ीदूं कनि पिया, पर जेके उन मुख़ालिफ़ आहिनि उहो बि इहो सम्झनि था ऐं मञनि था त जॾहिं बि हू का शइ जेको आहे करणु, उन जॾहिं सदर हुआ त करणु चाही त उन्हनि हिकिड़ो माहौल अहिड़ो ठाहियो जंहिंमें शयूं अक्सरियत फ़क़ति राय सां न पर यूनानी मसलियूं कलेक्टिव विज़डम सां थियूं ऐं थियणु बि खपे। ऐं उहो ई सबबु आहे उन्हनि पंहिंजे अख़्तियार बि ॾियणु केॾो ॾुखियो हूंदो आहे, उहो ॾिना। हीअ जेका 18th अमेंडमेंट में तव्हांजी ॻाल्हि सही आहे त हीअ 153 154 कॉन्स्टिट्यूशन जी शेयर वायलेशन आहे। CCI जा मीटिंग्स 11 महीननि खां पोइ थियूं थियनि ऐं उन में बसि अची त बाबा आदमशुमारी ते सभिनी मंज़ूरी ॾेई छॾी। हाणे असां जॾहिं मालूमात वरितीसीं त उते ब्रीफिंग मिली, उन्हनि जो शुरूआती नतीजा आहिनि, सूबनि जो ठीकु आहे असीं ॾिसूं था ऐं पोइ वरी ॿुधायूं था, बाक़ी करे त हीअ फुल रिपोर्ट आहे नतीजनि जी, उनखे तव्हां जाइज़ो वठी असांखे ॿुधायो त उहा वोटिंग थिए। ऐं हींअर बि जेको आहे ॾिसो, भले इहो हुनजो डिस्क्रिशन हुजे हिनजो प्राइम मिनिस्टर जो त कहिड़ा फेडरल मिनिस्टर चूंडे थो, पर पहिरियों दफ़ो ईअं थियो आहे जो वॾो हिकिड़ो ग़ैर मुतवाज़न CCI थी वियो आहे त जेके ॿ मेंबर हुअणु खपनि हा त उहो 2 मेंबर सिंध मां, हिकु KP ऐं बलूचिस्तान मां, ऐं 4 मेंबर्स हिकिड़े हिन जा अची विया आहिनि, त हिकिड़ो झोल अची वियो आहे।
CCI जो परमानेंट सेक्रेटरी असां बिल्कुलु रेज़ोल्यूशन्स आंदियूं आहिनि उन में बि इहो यादि ही कोशिशि कंदा रहिया आहिनि त जीअं रेगुलेटरी अथॉरिटीज़ हिननि मिनिस्ट्रीज़ जी पाबंद बजाए हिनजो ऑटोनॉमस हुनखे स्टेटस ॾियनि त हाणे हिननि जी कोशिशि आहे त जेको सेक्रेटरीट जेकॾहिं ठहे थो हू ठाहिण नथा चाहिनि प्राइम मिनिस्टर हाउस में ई सभु कुझु तव्हांखे ख़बर आहे त वन मैन शो आहे उनजो प्रिंसिपल सेक्रेटरी पर जे असां हुन में शइ में हथु धोसीं ऐं हुन में बाक़ाइदे मीटिंग करे बार बार एजेंडा खईंसीं तव्हां मिनट्स करे ॾिसी सघो था कॾहिं कॾहिं IPC ऐं डेवल्यूशन जी गॾु बि मीटिंग कयूंसीं रज़ा साहिबु जॾहिं हिदायत हुननि जे ॾियण ते पर उते हिकिड़ो माइंड सेट अहिड़ो आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुस्लिम लीग नून सां गॾु बिल्कुलु आहे गॾु ई आहे त उहो नथा चाहिनि त जेको आहे उहो अलॻि सां उनजी सेक्रेटरीट हुजे या असां त चयो आहे पीपल्स पार्टी सजेशन इहे ॾिनी आहे पंहिंजी ॿिन्ही स्टेंडिंग कमेटी में ऐं ऐवान में त रोटेशन ते तव्हां चेयरमैन रखो ऐं के मिनिस्ट्री जे अंडर में न हुअणु खपे छाजे करे हीअ ख़ुदि 153 तव्हां ॾिसो हिकिड़ो ऑटोनॉमस हिकिड़ो आहे जेको फेडरल लेजिस्लेटिव लिस्ट 2 उन में जेके बि इस्म आहिनि उहे उते ई गॾियल तरीक़े सां सुबल सघनि हाणे उन में ही बिल्कुलु रुकावट आहिनि मुस्लिम लीग नून ऐं अञा डिवॉल्व जेको रेवल्यूशन प्रोसेस उन में रुकावट ही आहिनि ऐं हीअ चाहिनि था त IPC जे अंडर में अचे या कैबिनेट या ॿिए कंहिंजे हिन में अची वञे असीं उहो हेसि ताईं कोन असां 2 दफ़ा असां हुनखे ठुकराए असां गॾियल रिपोर्ट इहे ठाही ॿिन्ही कमेटीज़ खे विहारे रज़ा साहिब चवण ते असां चयो रेगुलेटरी अथॉरिटीज़ तव्हांखे कढणियूं पवंदियूं उन्हनि खे ऑटोनॉमस ऐं तव्हां सम्झो था CCI खे बि अंडर कयूं था खणी आया 2 दफ़ा ब्रीफिंग्स असां उन्हनि खे रद्द करे ई सैनिटी आहे हींअर तव्हां ॾिसो त वधि में वधि न त हेसि ताईं थी वञे हा ऐं उन्हनि खे असां रुकावट विझी वेठा आहियूं हाणे हिननि असांखे टाइम पीरियड ॾिनो आहे जेका नेक्स्ट मीटिंग असांजी बलूचिस्तान में थियणी आहे डेवल्यूशन जी 18 अमेंडमेंट जे वजह सां IPC जी जेको आहे उहा बि मथे महीने ईद खां फ़ौरन थियण त असांजा अहम तरीन शइ जेका उते इहा ई आहे त परमानेंट सेक्रेटरी जो छा थियो प्लस जेके रेगुलेटरी अथॉरिटी 5 ई जेके आहिनि पिपरा ऐं नेपरा ऐं ॿिया जेका आहिनि उहे मिनिस्ट्री जे अंडर करे छॾियो अथनि उहो बि असीं चाहियूं था त उहो उनखे जेका रूलिंग आहे सेनेट जी उन तहत जेको आहे उनखे वरी असां ख़ुदि मुख़्तियार उनखे शिकिल ॾिनी वञे टाइम थियो ब्रेक जो नारिन हलूं था ब्रेक ते असां गॾु रहिजो नारिन प्रोग्राम में ॿीहर भलीकार इहे हाणे अचूं था आदमशुमारी वारे इशू ते तव्हांजे गुज़िरियल दौर में तव्हां हिकिड़ी एक्सरसाइज़ कई नाकाम थी वई रुगो घरशुमारी थी उन खां पोइ एतिराज़ थिया ऐं उहो न थी सघी 19 सालनि खां पोइ हाणे हींअर पूरी थी आहे CCI अप्रूवल ॾिनी जंहिं ॾींहुं CCI जो इजलास इस्लामाबाद में थिए थो उन ॾींहुं जेका हैंड आउट जारी थियो उन में हुयो त CCI मंज़ूरी ॾिनी आहे ऐं शुमारियात खाते खे इहा हिदायत कई आहे त हाणे हतमी जेके नतीजा आहिनि उन्हनि जी जो अमल जेको आहे उहो तेज़ कयो वञे उन ॾींहुं हिते सॼी मीडिया ख़ासि करे सिंधी मीडिया तमामु घणी कोशिशि कई त सिंध जे वॾे वज़ीर सां राब्तो थिए उनजो मौक़ुफ़ अचे त छा छा ॻाल्हियूं थियनि दायरा रुगो आदमशुमारी कोन हुई उन में कराची जे पाणी जो इशू बि हो क़ौमी वाटर पॉलिसी जी मंज़ूरी बि हुई त सभु असां चाहियो पियो त सभु शयूं असां पुछी सघूं पर सिंध जे CM लफ़्ज़ बि न ॻाल्हायो ज़ाहिर आहे जेकॾहिं सिंध खे हिन ते एतिराज़ हुआ इहे मंज़ूर न हुआ त जेको माण्हू असांजी CCI में नुमाइंदगी करे पियो उनखे ॿाहिरि अची हिन ते ज़रूरु एहतिजाज पहिरीं ॻाल्हि त घणनि माण्हुनि जी राय आहे त उनखे उन इजलास मां ई वॉकआउट करणु खपे हा चलो वॉकआउट न कयो त वापसि अची ॿाहिरि मीडिया जे आॾो पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड कराया कराची पहुची कराया सिंध जो वॾो वज़ीर कुझु नथो चवे यानी कि सिंध हुकूमत ख़ामोश पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिंजो सदर आहे सिंध में निसार खोड़ो साहिबु सीनियर वज़ीर त आहे पर उन जी वॾी शनाख़्त आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सदर पीपल्स पार्टी एज़ अ सियासी पार्टी उहे नतीजा 3 ॾींहंनि खां पोइ रद्द थी करे तव्हांजी हुकूमत हिकिड़े पासे बीठी आहे तव्हांजी पार्टी ॿिए पासे बीठी आहे उन में ॾिसो अदाता जॾहिं CCI जो मीटिंग थी CCI जी उन में बिल्कुलु मुख़्तलिफ़ शयूं जेका सिंध हुकूमत खणी वई हुई हिन मीटिंग में जेके एजेंडा ते हुयूं बि उन में जेका असांखे ख़बर पई आहे हाणे न को डायरेक्टली अञा असां CM साहिब खां कोन पुछी सघिया आहियूं छाजे करे हू हलिया ऐं असीं हिते आहियूं इस्लामाबाद हू अॼु हलिया आहिनि पर उन्हनि जो जेको माण्हू आहिनि उन्हनि इहो ज़रूरु चयो आहे जेको टियों ॾींहुं प्रेस में बि आयो जॾहिं एतिराज़ अचणु शुरू थी विया त असीं जाइज़ो वठूं पिया पहिरीं ॻाल्हि त हीअ शुरूआती नतीजा आहिनि 100% मुकमल रिपोर्ट न आहे त असां जेका ॻाल्हि उड़ती असां ताईं पुगी असां कोशिशि कईसीं त बाबा असीं हिन शइ खे जेको आहे खणूं पिया एतिराज़ आया आहिनि ऐं असांखे बि करणु खपे जेको ॾिसण में अचे पई शइ काफ़ी हवालनि सां ऐं रेज़ करणु खपनि त असां चयो ॾिसो CCI उहो ई लाॻापियल फोरम आहे नेचुरली कॉन्स्टिट्यूशनल प्लेटफॉर्म उहो ई आहे त उतां ख़बर पई त हीअ मीटिंग हली ऐं एजेंडा ते कुझु शयूं आयूं ऐं सभु त कोन अची सघियूं पर कुझु आयूं
उन में हिननि चयो त बाबा ही ब्यूरो ऑफ स्टेटिस्टिक्स वारा जुमारत खाते वारा आया आहिनि ऐं इन्हनि हीअ थोरी ब्रीफिंग इन्हनि मथां ॾिनी ऐं उन्हनि खे चयो उते CM सिंध इहा ॻाल्हि ज़रूरु कई त असीं डिटेल सी पंहिंजो उते असीं ॾींदासीं फीडबैक ॾींदासीं ऐं बहसियत हिकिड़े सूबे जे ऐं उनजे तर्जुमान जे जेको आहे इहा शइ असां ॿुधी बाक़ी इहो का मंज़ूरी तॾहिं वठिबी आहे या जिते वोटिंग थिए या त चवनि त बाबा केतिरा ॼणा हुनजे हक़ में आहिनि केतिरा जॾहिं कंहिं हिकिड़े एजेंडा खे तव्हांखे नापास करिणो हूंदो आहे बिल्डोज़ करिणो हूंदो आहे त उते जेके माण्हू आहिनि हू मेजॉरिटी में भले हुजनि पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन में ख़बर पए आहे असांखे ॿुधाईंदा बलोचिस्तान वारा असांखे ख़ैबर पख्तूनख्वा वारा ॿुधाईंदा मुंहिंजे ख़्याल में त उहा शइ जेका आहे वोटिंग वारो मरहलो या कोन आयो या इन हवाले सां CM सिंध जी इहा आदत मुंहिंजे ख़्याल में न आहे त अची मीटिंग में जेको थियो हुजे पॉलिसी ते पंहिंजी ॻाल्हाईंदा आहिनि पर उन ते अची हरूभरू जी ॻाल्हि ॿार करे छो जो फेडरल गवर्नमेंट जी जेको आहे हिकिड़ो मीडिया आहे सिस्टम आहे उनजा नुमाइंदा आहिनि सभु उहे उन्हनि जेको आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे अहिड़ी ॻाल्हि त कोन कंदा त बाबा हीअ एतिराज़ आया आहिनि तव्हां ॾिठो त जॾहिं ही मिनिस्ट्रीज़ वयूं पे रेगुलेटरी अथॉरिटीज़ मिनिस्ट्रीज़ अंडर में ॾिनो पे तॾहिं KP ऐं सिंध जेको आहे एतिराज़ वारिया हुआ पर उहा मीडिया में ॻाल्हि न अची सघी छाजे करे फेडरल गवर्नमेंट जीअं चाहियो उन पंहिंजी उहा मीडिया टीम ऐं हिननि जी तव्हां ख़बर आहे बिल्डोज़ करण में कंट्रोल करण में इलाही दफ़ा हितां सेनेट में असीं वॾियूं हिकिड़ियूं अहम शयूं खणी ईंदा आहियूं एतिराज़ वारी ईंदा आहियूं पर मुस्लिम लीग नूनी जेका आहे जेको उन्हनि खे मैनेज करे वेठी आहे सभिनी साफ़िन खे मीडिया हाउसिस खे इलाही हद सां ॾाढी इन ॻाल्हि इन में इफेक्ट एतिरी सियासत ते या वेलफेयर ते ज़हन दिमाग़ हणाईंदा हा त पाकिस्तान लाइ किथे हुजे पर तव्हां ॾिठो त हू ब्लैकआउट कश्मीर ब्लैकआउट न करे करे इस्लामाबाद में मूंखे ईअं लॻंदो आहे स्टैंडिंग कमेटी इलाही रेडियूं कंदा आहियूं ॻाल्हियूं खणी ईंदा आहियूं एविडेंस खणी ईंदा आहियूं ॿिए ॾींहुं अख़बार में ज़ीरो अंग्रेज़ी अख़बार में बि न ॿियनि में बि न इन्हनि में अञा सिंधी मीडिया असांखे कुझु न कुझु जेको आहे उते असीं आणे छॾींदा आहियूं ॿोली वारा बिल हुआ ॿियूं मामला हुआ कीअं हुआ त उन में हीअ जेका शइ आहे ऐं इंसाफ़ बि कयां त CM साहब अची प्रेस कॉन्फ्रेंस ज़रूरु कंदा ॿुधाईंदा पर पीपल्स पार्टी बहसियत पार्टी जे बहसियत सीनियर मिनिस्टर जे छाजे करे जो CM न आहिनि त पोइ उन जाइ ते कॉन्स्टिट्यूशनल यानी में जेका कन्वेंशनल वे में या इवन रूल्स मूजिबि जेको आहे सीनियर मिनिस्टर उन्हनि जी नुमाइंदगी कंदो आहे ऐं रूलिंग पार्टी बि जेकॾहिं उहा हुजे त पीपल्स पार्टी जे लिहाज़ खां बहसियत पार्टी बि उन्हनि एतिराज़ वारिया आहिनि निसार खोड़ साहब बहसियत सदर पीपल्स पार्टी जे सिंध जे ऐं बहसियत सीनियर मिनिस्टर जे बि उन्हनि वारिया आहिनि APC जी बि अॼु ॻाल्हि जेका मूं मीडिया में पढ़ी आहे त ॾिसिजे त उन हवाले सां छा आहे कहिड़ा डिटेल्स हू बि इंसार कंदा हूंदा त सॼा ॿोली जे लिहाज़ खां ॿिया सभु अची विया आहिनि त उन में पर ईअं कोन्हे त इंसार में वेठा आहिनि रिएक्ट कोन कयो रिएक्ट कयो आहे जिते जिते हुनखे झोल महसूसु थींदो ऐं सख़्तु एतिराज़ रखणा हूंदा उहो ज़रूरु उनखे ॾिसंदा हूंदा पंहिंजो कमु कंदा हूंदा उनजी जीअं ख़ुशी शाह साहब उनखे पंहिंजा एतिराज़ रखी चुका आहिनि ऐं इन हवाले सां हाणे डिटेल्ड वे में हिकिड़ी हिकिड़ी शइ पहिरीं MQM उनखे रद्द करे थी पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी पोइ वरी लाइन थी वठे MQM मूंखे ख़बर न आहे त पहिरीं कंहिं कयो कोन कयो फारूक सत्तार फौरन ई रिएक्शन ॾिनो CM जेकॾहिं हिते हुजनि हा सूबे में त मूंखे पूरो यकीन आहे त हू प्रेस कॉन्फ्रेंस करे हू कंदा थियो ईअं हूंदो ईद मथां आहे त हुननि इहो सोचियो हूंदो त ॿियो केरु आया इतलात वारो कंदो पर हीअ त पॉलिसी मैटर आहे हिकिड़ो त उन में ज़ाहिरी ॻाल्हि सीनियर मिनिस्टर ई ठहे थो पोइ प्रॉपर प्रेस कॉन्फ्रेंस कई हाणे 2-3 कलाकनि जी हेॾां होॾां मूंखे ख़बर नथी अचे असीं इस्लामाबाद में रहिया आहियूं बिज़ी रहिया आहियूं हिन में त आउं सम्झां थी त जीअं उन्हनि खे महसूसु थियो उन्हनि हिकिड़ी ॻाल्हि जी सीरियसनेस खे रियलाइज़ कयो त फौरन उन रिएक्ट कयो आहे ऐं तव्हांजे इल्म में आहे त जॾहिं तव्हांखे यादि हूंदो CM सिंध हिकिड़ो ख़त लिखियो इसाक डार खे त हीअ जेके हिते फार्म हिननि जी कापियूं असांखे ॾिनियूं वञनि सूबाई हुकूमत खे उन खां पोइ इसाक डार हिकिड़ी तजवीज़ ॾिनी त वफ़ाक़ी लेवल ते असां चइनी सूबनि जा तव्हां माण्हू ॾियो त असां उन्हनि ते मुश्तमिल मॉनिटरिंग कमेटी था ठाहियूं ऐं उहे इन सॼे अमल खे मॉनिटर कनि पोइ सिंध हुकूमत ही नोटिफिकेशन 23 मई ते जारी कयो ज़ियाउल हसन लंजार उनजो चेयरमैन हो ऐं 3 मेंबर उन में हुआ जिन में हिकिड़ो हाणे तव्हांजो कुलीग आहे बैरिस्टर वहाब मुर्तज़ा वहाब ऐं ॿियो नसीमुल गनी सहतो हुयो टियों गंवर अली लगारी इहा कमेटी तव्हांखे ख़बर आहे हिन कमेटी छा मॉनिटरिंग कई हिन जी छा रिपोर्ट आई ऑफिशियली ज़ाहिर हाणे हिकिड़ो पाण सियासी बयानु ॾेई छॾणु त अलॻि ॻाल्हि आहे साइंटिफिक तरीक़े सां हिन आदमशुमारी जे नतीजनि खे रद्द करण लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध हुकूमत उहा का कोशिशि करे पई
ज़रूरु तव्हांजी ॻाल्हि इहा बिल्कुलु सही आहे त जेके एतिरा CM सिंध वारिया हुआ लेटर लिखियो हो ऐं इहा प्रेस काफ़ी ॾींहंनि ताईं ॻाल्हि आई पई हिकिड़ो अमल जेको 19 सालनि खां पोइ थियो हुजे 9 साल जी डिले सां थियो हुजे त हर कंहिंजी नज़र रही हर कंहिंखे इहो त बराबरि बेंचमार्क हिकिड़ो थियणो आहे ईंदड़ जनरेशन्स लाइ बि ऐं अला करे त 10 साल खां पोइ वरी थिए पर पाण खे ख़बर आहे त जेके हालतूं पाकिस्तान जूं रहंदियूं आहिनि प्रेडिक्ट नथा करे सघूं त बहरहाल इन ते सर्वे थियणा इन्हनि ते अंग खर थियणा इन ते इंटरनल प्रोविंशियल एलोकेशन आहे या सूबाई ॿिया मामला आहिनि त उन ते ऐं अॻियां हली जेको आहे इलेक्शन जे हवाले सां जेका मामला आहिनि उहे त मैटर करे थी बिल्कुलु इहा ज़िंदगी मौत जो चवनि था त इन जी संजीदगी एतिरी आहे उन खां पोइ हुननि को मूंखे नथो लॻे त एतिरो सीरियसली खयो वफ़ाक़ उनजी हठधर्मी जारी रही इहे न हुजे हा त हिते स्टैंडिंग कमेटी में असांजा मोशन्स ऐं रेज़ोल्यूशन्स रेफर थिया हुआ त कॾहिं मिनिस्टर आयो कॾहिं कोन आयो फाइनेंस कमेटी में मुंहिंजी ख़ुदि रिथ हुई जंहिंमें चयोसीं त बाबा फंक्शनल कमेटी में नाहे जेको शुमारियत वारो जेको आहे ब्यूरो ऑफ स्टेटिस्टिक्स में फंक्शनल कमेटी अहम हूंदी आहे पॉलिसी ठाहिण में अंडर में उन वक़्तु आई पे फाइनेंस जे ॿी हूंदी आहे गवर्निंग बॉडी में उन्हनि खे इख़्तियार न हूंदो आहे उहे रिकमेंडेशन्स ॾेई सघनि था उन में बि असां जॾहिं गौर कयो उन खां पोइ हफ़्ते में ई नाला खणी आयो मूंखे यादि आहे जो हामिद साहिबु ज़ाहिद हामिद साहिबु आयो ऐं मुंहिंजी सीट ते ई मूंखे अची ॿुधाई त असीं नाला ॾियूं पिया ऐं तव्हां थोरो वेट कयो थोरो ॾिसो मूं चयो न हीअ त असांजी एक्सरसाइज़ आहे ऐं रुॻो हिन में थोरी असांखे फंक्शनल हिन में बि ॾियणा ऐं मूं कमेटी में नाला मूं ॾिना हुआ उन वक़्तु गवर्निंग बॉडी लाइ मूं फज़ला कुरैशी ऐं हिकिड़ो ॿियो नालो ॾिनुमि सिंध मां उहो ख़बर न आहे छाजे करे कोन थी सघिया हिननि जी नियत ई न हुई उन वक़्तु असांखे हिननि जी सीरियसनेस न आई हिननि जी कॾहिं को मिनिस्टर पाण आयो हुजे उन ते ई मूं अची इहो सेनेट में बि चयो त बाबा आउं हिते लेजिस्लेशन आउं करणु थी चाहियां बिल थी आणणु चाहियां त हीअ जेको आहे ऑटोनॉमस जीअं सॼी दुनिया में इदारा हूंदा आहिनि शुमारियाती उहो हुअणु खपे उन में चई सूबनि जी नुमाइंदगी विझी पूरो बिल उन जी आउटलाइन ठाहे छॾीसीं ऐं हिकु ॿ मेंबर्स खे मूं ॻाल्हायो मूं चयो उन्हनि चयो असीं तव्हां सां को साइन कंदासीं पर हिननि जी हेतिरा असीं पार्लियामेंट्री इंस्ट्रूमेंट्स खणी आयासीं त उन्हनि जो को बि रद्द अमल न हो त उन मां इहो चवणु त को कमेटियूं ठाहे उनखे सीरियसली हिननि को खयो हूंदो मुंहिंजी ज़ाती राय आहे त इहो मिड़े हिकिड़ो कमेटी उन्हनि खेॾी हूंदी हिननि मिड़े सूबनि जा नाला वठी उन कयो हूंदो हाणे उनजी का कमेटी जी सीरियस मीटिंग थियनि वफ़ाक़ी लेवल ते ई त ज़रूरु उनजा डिटेल्स हुजनि हा असांखे ॿुधण में अचनि हा ज़रूरु मुर्तज़ा वहाब जेको आहे हर TV चैनल ते आदमशुमारी ते असांजो कोलीग सेनेटर ॻाल्हि करे थो त उनजी ॻाल्हि करे हा उन मीटिंग जो हवालो ॾिए हा त मतिलबु त मीटिंग त वफ़ाक़ी तरफ़ां कॉल कोन कयूं वयूं उन्हनि मॉनिटरिंग में बाक़ी सूबनि जे लिहाज़ खां जेके एतिराज़ आहिनि उहे तव्हांजी ॻाल्हि सही आहे ख़त लिखियो वियो उन खां पोइ बि उनजो कयो कोर्ट में पीपल्स पार्टी वई फारूक नाइक साहिबु विया पिटीशन दाख़िल थी उन लिहाज़ खां ऐं उन्हनि चयो त बाबा असांखे ॾियो असीं त चयूं था ज़िले लेवल ते ॾियो पर सूबे लेवल ते ऐं जेको डेटा कलेक्ट करण वारो सिस्टम उहो बि तव्हां सेंटर में ई तव्हां फिक्स करे छॾियो आहे उन में ऐं ख़ुदि असां हिते रड़ियूं कयूं पिए त तमामु शुमारे ते खाते में जेके फंड्स खां वठी हर क़िस्म जी गोभियूं लॻियूं आहिनि प्रोविजन्स लताड़े विया आहिनि ठाहिया ई कोन विया आहिनि रूल्स ई कोन ठाहिया विया आहिनि सर्विस जा ऐं बिना ओथ जे उहो जेको उनजो चीफ आहे उहो कमु कंदो रहियो आहे काफ़ी अरसे ताईं तक़रीरियूं ख़ुदि मूं चैलेंज कयूं आहिनि उन खां पोइ हिननि डप में ॾाउरा करे उहो रिथ खे हिकिड़े पासे करण जे लाइ हर कंहिं ते प्रेशर उन्हनि विधो पंहिंजे मेंबर्स ते त अमीन ससी पलीजो जी रिथ ते न बिहो या कीअं त उहो हेतिरी एक्सरसाइज़ असांजी थी पता ॾिठो त हेॾो वॾो आलम आश्कार ॻाल्हि हुई त हिकिड़ी ग़ैर अख़लाक़ी ग़ैर जवाज़ी ग़ैर क़ानूनी तौर ते हिकिड़ो माण्हू वेठो आहे जो सिस्टम हलाए पियो ऐं हिकिड़ी सूबे जी नुमाइंदगी उन में थिए पई त उनखे बि एड्रेस करण लाइ तयारु कोन हुओ इन हवाले सां हिकिड़ो सुवाल ॿियो सभिनी पार्टियुनि चयो त फ़ौज जी निगरानी में थी वञे छो त उन खां सवाइ जेकॾहिं कराई वई मर्दमशुमारी या आदमशुमारी तकरारी थी वेंदी त हाणे फ़ौज बि शामिलु हुई तव्हां सम्झो था उन जे बावजूदि शफ़ाफ़ कोन्हे थी ब्रेक था अचूं पोइ ॻाल्हायूं हिन ते हा मुख़्तसिरनि आउं इहो चवंदसि त मुंहिंजे ख़्याल में तॾहिं ख़ुर्शीद शाह साहिबु चयो त ॿई रिज़ल्ट्स मैच करणु खपनि त फ़ौज ते हाणे लीगल बाइंडिंग केतिरी थिए थी उन्हनि जा अंग खर उहे ॾेखारण जहिड़ा आहिनि या ॾेखारणु ज़रूरी आहिनि या ही जेको सिविल साइड आहे जंहिंजी अथॉरिटी आहे कॉन्स्टिट्यूशनल ज़िमेदारी आहे हाणे उन लिहाज़ खां पर बहसियत हेसि ताईं त इहा सजेशन ऐं डिमांड आई आहे पीपल्स पार्टी जे ई तरफ़ां आई आहे उनजी अपोज़िशन लीडर हिकिड़ो अहम जॻह आहे त हाणे ॾिसूं त उनखे ई रिस्पॉन्ड कीअं था कनि ऐं आया जेको हाणे नेशनल असेंबली इजलास अचे थो उन में का ॻाल्हि निकिरे थी कोन थी निकिरे या CM साहिबु अची उन शइ खे दोहिराइनि था आउं त पंहिंजी पर्सनल कैपेसिटी में खणी चई छॾियां पर आउं सम्झां थी
त बहसियत ले में हिकिड़ो आऊं ईअं सम्झां थी हिकिड़े शहरी लिहाज़ खां त बिल्कुलु उहे रिज़ल्ट्स जेके आहिनि उहे हिन जी भेट कई वञे। टाइम थियो ब्रेक जो, नवीन हलूं था ब्रेक ते, उन खां पोइ जेका मुल्क जी सियासी सूरत हाल आहे उन ते कुझु ॻाल्हि ॿोल कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन। अभी मोहतरमा जो ॿ हुकूमतूं बरतरफ़ थियूं, 90 में भी थी, वरी 97 में भी थी, 96 में, तॾहिं असां ॾिठो ज़ाहिर आहे अदालतुनि में पाकिस्तान पीपुल्स पार्टी वई, अदालतुनि बि उहे फ़ैसिला अपहोल्ड कया जेके उन वक़्तु जे सदर इसाक़ ख़ान कयो या फारूक लिगारी। मियाँ साहब पहिरियों भेरो वापसि अचनि था, वरी जेको कुझु थिए थो इस्तीफ़ारी हलिया था वञनि, ॿिए भेरे परवेज़ मुशर्रफ जी मार्शल लॉ हुई। पीपुल्स पार्टी सां हमेशह पीपुल्स पार्टी खे शिकायत रही आहे त अदालतुनि हुन सां इंसाफ़ न कयो आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे केस खां वठी आख़िरी जेके बि केसिस आहिनि, ज़रदारी साहब हाणे 11 साल क़ैद कटियो, हाणे 4 ॾींहं अॻु में उहे सभिनी केसनि मां आज़ादु थिया आहिनि। मियाँ साहब हाणे अदालत हिकिड़ो फ़ैसिलो ॾिनो, उन ते बरतरफ़ थिया। उन खां पोइ जेको रवैयो उन्हनि ॾेखारियो, जीअं हितां इस्लामाबाद खां वठी GT रोड रस्ते लाहौर पहुता, विच में जंहिं क़िस्म जी ज़बान ॻाल्हाई वई, तव्हां छा था सम्झो इहो पाकिस्तान जी सियासत में हिकिड़ो नई रिवायत न आहे पई त इदारनि खे बि न आहे मञणो, फ़ैसिला बि न आहिनि मञणा, ऐं ज़ाहिर उहो अमल त करिणो पियो उन्हनि खे, पर ओवरऑल उन्हनि जो रवैयो कीअं पिया ॾिसो तव्हां? अॼु पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे को चेयरमैन ऐं फॉर्मर प्रेसिडेंट पाकिस्तान मोहतरम आसिफ अली ज़रदारी साहब प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे इस्लामाबाद में, तमामु उनखे कवर कई, सिंधरी बि कवर कयो उनखे भरपूर तरीक़े सां। उन्हनि में मूं TV ते ॾिठी पई, असां सेशन मां आयासीं त उन्हनि जवाबु साफ़िन सवाल कया, जवाबु ॾिना पिया। त उन्हनि चयो त बाबा 2 हुकूमतूं असांजूं मोहतरमा जूं जेको आहे उहे 2 साल 1.5 साल में रहियूं, पर तव्हां कॾहिं असांखे ॾिठो त असां चयो त असां सां ईअं छो थियो, क्यों निकाला गया, ईअं चई असांखां रैली कढी हुजे। पीपुल्स पार्टी हमेशह अदलिया जी जेको एतिराम कयो आहे, असां न कॾहिं अटैक कयो आहे न कंहिं वारे सां। ऐं आउं सम्झां थी त हिननि खे बिल्कुलु ख़बर आहे त हिननि खे कहिड़े ॾोहनि जी सज़ा मिली आहे। पीपुल्स पार्टी खे अञा ताईं ख़बर न आहे त असांखे लीडर्स खे कहिड़े ॾोहनि जी सज़ा मिली आहे। माना 12 साल जेल बि उन्हनि काटी, शहादतूं माणियूं, कारकुननि कोड़ा जेल, केस अञा ताईं नैब जा। हाणे आउं पंहिंजो मिसाल ॾियां थी त मुंहिंजी फैमिली ते नैब, जॾहिं असां अदलिया जी हुन में ऐं मुशर्रफ वारे दौर में मुसलसल हलचल में रहियासीं, असीं जीअं ज़िया जे दौर में हुआसीं तीअं ई असांजो ॻोठु, असांजी फैमिली, असांजो घरु, चाहे पीपुल्स पार्टी जे प्लेटफॉर्म ते हुजूं या न्यूट्रली ॿिए खे कयो, पर 12 मई हुजे कीअं हुजे, असीं अॻियां रहियासीं ऐं रहणु खपे भाइ। ऐं तव्हां ॾिठो त उहा आहे वजह जो 3 नवंबर में हिते मामला थिया पे, पर हुते सिंध में पहिरियों रेड थियो या भित किराई वई त मुंहिंजे घर जी किराई हुई, 500 पुलिस वारा हुआ। ऐं असीं 2-3 ॾींहं मूंखे ख़ुदि MP हुअसि, पर मूंखे थाणे ते जेको आहे हिननि गिरफ़्तार कयो हुई। कीअं उन वक़्तु बि असां ते नैब जो जेको हिननि कार्रवाई कई ऐं कुझु कोन मिलियो, उन्हनि खे मुशर्रफ जे दौर में बंदि करणी पई। ऐं हाणे जीअं बाबा 2 टकनि मां खटी आया लोकल इलेक्शन में, वरी बि नैब जी जेका शइ अॻे कुझु कोन मिलियो, उहो बि हिकिड़ो तलवार वांगुरु लटकाए उन्हनि कयो। माना नैब चूंडे माण्हू जेके वॾा सनतकार कराची में 2 शहरनि में वेठा, उहे उन्हनि खे यादि ई कोन्हनि। हिकिड़ा माण्हू मिड़े जेको आहे ॾिसूं त सियासी तौरु रस्तो कीअं ॻोल्हणो, अहिड़ा माण्हू 4-5 ॾेखारे उन्हनि खे जेको पुठियां करे ऐं सिंध में हिकिड़ो त उन्हनि जी का सियासी वफ़ादारी चेंज करे सघूं, या उन ते पंजाब में तव्हां ॾिठो त उहा एक्सरसाइज़ कोन हुई। जॾहिं हुननि थोरी कोशिशि कई, थोरी कोशिशि में चुर मर्स मिड़ी नॉमिनल वे में त धमकी अची वई मियां नवाज़ शरीफ़ साहब जी, त नैब ईअं करे सघंदी, ज़रूरत आहे नैब जी हिनखे पंहिंजो गुबलो दुरुस्त कनि। ईअं ई कंहिं वक़्तु रेंजर्स राणा सनाउल्लाह ऐं शहबाज़ शरीफ़ साहब चयो त हिते कहिड़ी ज़रूरत आहे, हुन चयो सदन एरियाज़ में तव्हांखे मशरूम वाध थिए पई दहशतगर्दी जी, हिन जी उते कार्रवाई करणु, छोकी असांखे का ज़रूरत कोन्हे, सिंध खे ज़रूरत आहे रेंजर्स जी, सिंध वारा कॉन्स्टिट्यूशन में पूरो हक़ आहे रेंजर्स खे, सिंध वारा गोड़ छो पिया कनि, मन न फ़क़ति उन्हनि पाण वटि रेंजर अचणु कोन थी ॾिनी हुन वक़्तु, पर असांखे पटियूं पढ़ाऊं डिक्टेट पिया कयूं। तीअं हाणे हिते बि नैब जो हुननि हिकिड़ो टूल वांगुरु असां कोशिशि कई आहे नैब में
पर चङा माण्हू जेकॾहिं आहिनि त उहो पंहिंजी ॾिसनि रूल्स मूजिबि उन्हनि खे कार्रवाई करण खे हेसि ताईं जेको आहे नेब जेको आहे विक्टिमाइज़ेशन जो टूल बणिजंदी रही आहे ऐं आउं सम्झां थी त मियां साहिबु जेको आहे उन हमेशह खां इन्हनि शयुनि खां जेको आहे बालातर रहियो आहे हर इदारे खे उन्हनि इदारे में क्लैश चाहिनि था मियां साहिबु मियां नवाज़ शरीफ़ साहिबु जेको आहे उहो माण्हुनि जी एॾी मोट कोन ॾिठो आहे फ्रस्ट्रेशन में अची विया आहिनि मियां नवाज़ शरीफ़ साहिबु अञा ताईं अमेरिका हेॾी धमकी ॾिनी आहे उनखे रिस्पॉन्ड कोन कयो आहे मियां नवाज़ शरीफ़ साहिबु जॾहिं वज़ीर आज़म हुआ तॾहिं कॾहिं कुलभूषण यादव जो ज़िक्र ताईं कोन कयो मरियम साहिबा जेका असांजी भेण असां पर्सनली सभिनी कयूं था की असां दुश्मनी न आहे अॼु ताईं अमेरिका जी पॉलिसी में हू सॼो ॾींहुं ट्विटर ते वेठी आहे ज़ाहिरी ॻाल्हि ॿियो कोई सच हुनजी कोन था ॾिसूं हाणे मां सवाइ हाणे एक्टिविटी 120 ते NA 120 ते जी वालदा साहिब आहे अलाह साईं उन्हनि खे सिहत ॾे बेगम कलसूम नवाज़ साहिबा खे असांजी दुआऊं उन्हनि सां पर जेको हुन मुल्क सां माण्हुनि सां हशर कयो वियो आहे फ़क़ति इन करे हू चवंदासीं वॾे सूबे जायूं असांखे असां मथां ॼापंदे तमग़ा पाया आहियूं असीं माफ़ियूं वठी भॼी वेंदासीं असीं सभु कंदासीं छाजे करे असांखे त लिखियल में मिलियल पाकिस्तान रहण खां पोइ पंजाब बेस्ड जेको आहे उहा जेका बि हूंदी लीडरशिप अवाम पंजाब जो असां सां मज़लूम माण्हू सिंध जो हुजे पंजाब जो हुजे कहिड़े उहे मामलनि खे सम्झनि था ऐं शयुनि खे सम्झनि था उन्हनि सां असांजो न आहे इख़्तिलाफ़ पर जेको मियां नवाज़ शरीफ़ साहिबु जेको आहे ख़ुदि बोनज़ाए गमले ज़िया जी हुन मां थी आया हाणे त तव्हां नज़रियाती ऐं सियासत कयां पियो तॾहिं सभु ऐं जेके हुकूमतूं ॻणाइनि पिया उहे हिकिड़ी वे में उन्हनि सां केरु साम्हूं खां तव्हां जहिड़ो माण्हू वेहे जंहिंखे ख़बर बि हुजे 1-on-1 टॉक तव्हां कयो ऐं त चवां थी अचनि वापसि त तव्हां वठो अलाह साईं बेगम खे सिहतियाबी ॾियो तव्हां पुछो त मियां साहब जिनको आप गिनवा रहे हैं कि इनकी हुकूमत चली गई नहीं पूरी करने दी उसमें कहीं आप तो नहीं थे पोइ उनखे डिटेल के जुड़े जो खां वठी कंहिं पोयां तव्हांखे नवाज़ शरीफ़ साहिब ई जेको आहे ॿिए कंहिं इदारे जी छांव में तव्हांखे नज़र ईंदा सिंध मां का बि अहिड़ी क़िस्म जी लीडरशिप कोन आई आहे हुननि सिर ॾिना आहिनि फांसियूं कयूं 5 साल में उन्हनि कोशिशि त घणी कई हाणे इदारा अॻे अदलिया ते हमला कयूं हाणे जेको अदलिया जे ख़िलाफ़ माण्हुनि खे भड़काइनि पिया बग़ावत कराइनि पिया नाहली खां पोइ हिननि खे त जेको न फ़क़ति जेको आहे तंज़ीमी लिहाज़ खां नथा रही सघनि ही पर हिननि खे वॾनि जलसनि जुलूसनि खे तक़रीर करण जो बि राइट न आहे ऐं ही माण्हू खे भड़काए जेको आहे इदारनि जे ख़िलाफ़ बग़ावत करणु इहो तमामु वॾो केस आहे उन्हनि जेके कंसर्न डिपार्टमेंट्स खे उनजे ख़िलाफ़ जेको आहे कार्रवाई करणु खपे माण्हू खे ॿुधाइणु खपे ऐं हीउ जेको माण्हू चवंदा भई जो बि हो रहा है मियां नवाज़ भाई जो भी हुआ है अभी तक वो पीपल्स पार्टी के साथ हुआ है मियां नवाज शरीफ साहब ही हैज ऑलवेज ट्राई टू गेट अवे विथ व्हाटएवर ही हैज डन और ही हैज बीन डूइंग तो उन हवाले सां आउं सम्झां थी त हिकिड़ो इसूल हिननि खे सदाईं फॿी वियो आहे त पीपल्स पार्टी लाइ हिकिड़ो इसूल हिननि लाइ ॿियो इसूल त हाणे उन ई जेको आहे सोच तहत जेको आहे हीउ चाहिनि था असांजा मनपसंदि असांखे कनि फ्रस्ट्रेशन में अची हाणे क्लैश चाहिनि था त उहे इदारनि सां क्लैश न करणु खपे हिननि खे ऐं हिननि खे हिकिड़ो फ़हमीदगी सां वञणु खपे ऐं अॼु जेके जवाबु ॾिना आसिफ अली ज़रदारी साहिबु उन लिहाज़ खां उन में तमामु मूंखे फ़हमीदगी नज़र आई तमामु उन्हनि वज़न नज़र आयो प्रोग्राम में टाइम ख़तम पियो थिए सिंध में त तव्हां को वॾेरो कोन्हे छॾियो जेको पीपल्स पार्टी में शामिलु न करायो हुजे बाक़ी टिनी सूबनि में 2013 में त असां ॾिठो त ॾाढो बुरो असरु हो पीपल्स पार्टी जो हाणे तव्हां लॻे थो अॻी इलेक्शन में सिंध में त ज़ाहिर आहे तव्हांजी हुकूमत बि आहे ऐं हुते ॾंडो बि आहे सभु कुझु आहे ॿियनि सूबनि में कुझु पीपल्स पार्टी गेन कंदी ऐं नथी सम्झां त सिंध में को ॾंडो आहे ऐं नथी सम्झां त का विक्टिमाइज़ेशन आहे ॿी ॻाल्हि इहा आहे त वॾेरा त मुंहिंजे ख़्याल PTI हींअर जमा कया आहिनि ऐं जेको माण्हू जेको चवंदी त जागीरदार फलाणो कोन करिणो आहे हींअर तव्हांजो स्टेज ॾिसो हिकिड़ा त पीपल्स पार्टी मां ऐं नून लीग मां लोटा हुआ उहो सभु नाला नथी वठां सभु ऐं सीनियर माण्हू नाला वठंदासीं त कोन पर ॿियनि पार्टीज़ खे ॾिसो त उनजे भेट में वरी बि असांखे कुझु न कुझु तव्हांखे नज़रियाती माण्हू मिली वेंदा बाक़ी ईअं हिकिड़ो हिकिड़ी रवाज आहे सॼे पॉलिटिकल सिस्टम जे लिहाज़ खां हिकिड़ी पोलिटाइज़ेशन जिते वधीक हूंदी आहे तीअं बहस सोसाइटी जे जेका लोटोक्रेसी खे आउं ख़ुदि पसंदि नथी कयां न हुअणु खपे पीपल्स पार्टी बि चाहींदी हुई न हुअणु खपे पर जिते तव्हांखे साम्हूं वारा हिकिड़ा हथकंडा यूज़ कंदा हुजनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांखे बि जेको आहे माण्हुनि खे ॾियणो आहे रिलीफ ॾियणो आहे उन शइ में बि करिणो आहे तव्हां नज़रियाती सियासत कयो था पर तव्हांखे शयुनि खे इम्प्लीमेंटेशन करणी आहे तव्हांजा माण्हू लोटा करे रोज़ खणंदा वञनि ऐं अमी जेको आहे उहो ख़ाल छॾणु ॾियो त उन लिहाज़ खां पर बहरहाल तव्हांजी ॻाल्हि सही आहे त हिकिड़ो माण्हू कुख में छुरो हणे लोटो थी बार बार उहो त आउं सम्झंदसि त अहिड़नि माण्हुनि जी डिस्करेज करणु खपे वॾेरो हुजे या ॿियो को माण्हू हुजे या इंतिहा पसंदि जी सोच हुजनि अहिड़नि माण्हुनि खे पार्टी में न इनकरेज करणु खपे चाहे कहिड़ी पार्टी हुजे पर पीपल्स पार्टी जे भेट में ॿियूं पार्टियूं असांखे हिन में वधीक नज़र अचनि थियूं बाक़ी जीअं मूं सवेरे चयो त इम्प्रूवमेंट जो वॾो जहान आहे ऐं उन में त असां सभिनी खे मिली जंहिंजी ज़िमेदारी आहे बहसियत रियासत चाहे असीं सूबाई असेंबली में आहियूं या कीअं बहसियत पॉलिटिकल पार्टी माण्हू असां लाइ ॼाणीनि था माण्हू इंस्पिरेशन वठनि था ऐं मोहतरमा साहिबा जे करे बिलावल भुट्टो साहिबु जेको आहे बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जेके जलसा कया आहिनि ऐं सम्झां थी तव्हां ॾिसंदो ईंदड़ इलेक्शन में
त ख़ैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब में न फ़क़ति सदरन पंजाब में पर असां हिकिड़ो वॾो डेंट हणंदासीं पर हिकु तमामु सुठे तादाद में असां सीट्स हासिलु कंदासीं। वॾी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो असांखे। नाज़रीन, सेनेटर ससवी पली जो असां ॻाल्हि ॿोल असां कई सिंध जे हवाले सां, मुल्की सियासत जे हवाले सां, ख़ासि करे आदमशुमारी जे हवाले सां जेके ख़दशात आहिनि, सिंध हुकूमत खे इन हवाले सां जेके साइंटिफिक बुनियादनि ते ज़रूरु कमु करणु खपे, जीअं विफ़ाक़ जे अॻियां पंहिंजो केस पेश करे। ऐं वफ़ाक़ी हुकूमत जो जेको मौक़िफ़ु आहे इहो आहे त हीअ त हाणे फाइनल थी चुका आहिनि, रिलीज़ थी चुका आहिनि, हाणे रुॻो हिननि खे हतमी शिकिल मिलणी आहे। इन दौरान उन में कुझु बहितरी अची सघे थी, जेके ख़ुदि ख़दशा आहिनि सूबनि जा उहे ख़तमु करे सघजनि था। त इहो ई मौक़ो आहे असां वटि, त इन दौरान ई असां पंहिंजा जेके बि ख़दशा आहिनि उहे विफ़ाक़ आॾो रखूं। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदो इजाज़त। अल्लाह भाई।